नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र विझूं था मलीर खां मुश्ताक कबूल जी रिपोर्ट ते। सुमार इस्माइल ॻोठ में बिजली बंद ख़िलाफ़ एहतजाज उपॾारींदड़ नारा। मेमण ॻोठ खोकरा पार्क रोड ते टायरनि खे बायूं ॾेई रोड बंद, गाड़ी जूं कतारूं लॻी पयूं। खोकरा पार्क सुमार इस्माइल ॻोठ में बिजली जे बंद ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाज कंदे मेमण ॻोठ खोकरा पार रोड ते टायरनि खे बायूं ॾेई रोड बंद करे छॾियो, जंहिं सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि फारूक ख़ासकिली, ग़ुलाम हुसैन ख़ासकिली, ग़ुलाम मुस्तफ़ा, अब्दुल रशीद ऐं फैसल ख़ासकिली चयो त ग़ैर ऐलानियल लोड शेडिंग सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। रोज़ाने 15 कलाक बिजली न हुअण करे पीअण जे पाणी जी सख़्त खोट खे मुंहुं ॾियणो थो पए, जॾहिं त मज़दूरी कंदड़ माण्हू बिजली न हुजण सबबि बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिजली जे डिघी लोड शेडिंग जे बावजूदि ॻरा बिल बि अदा करियूं था। रोज़ाने 15 कलाक बिजली बंदि हुअण सबबि असां ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। अवामी नुमाइंदनि ऐं के इलेक्ट्रिक जे अमलदारनि खे शिकास्त बावजूदि बि असांजी तकलीफ़ जो तदारुक नथो थिए। एहतिजाज कंदड़ औरतुनि ऐं ॿारनि समेत सभई माण्हुनि उपॾारींदड़ नारा हणंदे चयो त के इलेक्ट्रिक जी ज़्यादतियुनि ते ख़ामोश न वेहंदासीं। वज़ीर आला सिंध गवर्नर सिंध के इलेक्ट्रिक जे ज़ुल्म ऐं ॾाढ जो नोटिस वठी बिजली फ़राहमी यकीनी बणाए ओवर बिलिंग खां छुटकारो ॾियारीनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।